द्रौपदी माता जेसि ताईं ॾंदनि सां साड़ी पई पकड़े, नखुनि सां पई पकड़े, पांडवनि खे ॾिठई, वचन ॿधियुनि, भीष्म पितामह गुरु द्रोणाचार्य कंहिं साथ न ॾिनो। ऐं होॾे द्वारिका में कृष्ण भॻवानु हीरनि जे सिंघासन ते सोन जे थालीअ में रुक्मणी माता हीअं गिरो दाल चांवर जो भाॼी ॾियनि थी, भॻवानु मुंहं में रखनि था, वरी थाली में था रखनि, वरी उथी बि था ॾिसनि ईअं करे, वरी वेही था रहनि, वरी गिरो खणनि था, वरी खाइनि कोन था। रुक्मणी माता चए थी छा था कयो, जा त भोजन खाओ, या छा ॾिसी रहिया आहियो तव्हां प्रभु। भॻवान जा नेत्र सजल थी विया, हे देवी कंहिं भक्त जे मथां मुसीबत आई आहे, अरे त वञो छो था, त ख़बर अथव छा जवाबु ॾिनो भॻवानु। भॻवानु चवनि था मां त तयारु बीठो आहियां हिकु पेर ते। असांजा कन्हैया हमेशह हीअं पेर ॾिसंदो, हिकु पेर पहिरियों ई खणी बीहंदा आहिनि, मतां कोई बि इमरजेंसी में सॾु करे। हा, अरे मां त तयारु बीठो आहियां, पर हुन द्रौपदीअ खे मुंहिंजी यादि नथी अचे। द्रौपदी हा हा, वो पांडवनि खे थी ॾिसे, गुरु खे, द्रोणाचार्य, भीष्म पितामह, मां हिकु बार कह चई छॾे कृष्ण जो, बसि ॾिस पोइ मां कीअं थो वञा। ऐं वाकई द्रौपदी जेॾीमहिल कृपाचार्य वटि पहुती त उन्हनि हिकु आंगुर खई कि द्रौपदी कंहिंखे कंहिंखे थी पुकारे, हिते कोई मदद न कंदे, हुन हिकु जी एके साधे सभु सधे, उन कृष्ण खे पुकार। तॾहिं द्रौपदी माता पुकारियो आहे त हा गोविंद द्वारिका वासिन, तोखे पतो न आहे मुंहिंजे मथां कहिड़ी मुसीबत आई आहे। तॾहिं भॻवानु अॼु वस्त्र अवतार वरितो। आ हा हा, रक्षा करण त पांडवनि जो धर्म हो न, उहे हारजी विया ॿुधायो, और रक्षा कई भॻवानु कृष्ण। जेॾीमहिल सॼो महल भरिजी वियो साड़ियुनि सां, द्रौपदी माता नज़र ई नथी अचे, ईअं नंग ढकियो भॻवानु, केवल आवाज़ थी अचे साड़ियुनि मां, ईअं थो लॻे कोई दुनिया में अहिड़ो कोई शोरूम न खुलियो हूंदो, एतिरी साड़ियूं कंहिं वटि न हूंदियूं जेतिरियूं महल भरिजी वियो। नारी बीच सारी है कि सारी बीच नारी है, नारी ही की सारी है कि सारी ही की नारी है, सम्झ में नथो अचे। द्रौपदी माता ढकिजी वई आहे साड़ियुनि में, केवल या नालो तो अचे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। पोइ ॾोरापो ॾिनो द्रौपदी माता श्री कृष्ण खे, चवण लॻी गोविंद तोखे पतो न हो मुंहिंजे मथां विपत्ति आई आहे और तूं एॾी देरि लॻाए। हाँ, तॾहिं भॻवान जे अखियुनि में आंसू अची विया। भॻवानु चवणु लॻो द्रौपदी मां त तुंहिंजे मथां जेॾीमहिल हुन पापी दुशासन जे दुर्योधन जे मन में वीचार बि न आयो, मां ओॾीमहिल ई उथी बीठो हुउमि। मूंखे बसि हिकु बार चवां पियो त द्रौपदी आवाज़ ॾे, हिकु बार कृष्ण चई छॾे, छो जो मुंहिंजो नियम आहे कहिड़ो कि जेसि ताईं कोई पुकारे न त मां न वेंदो आहियां। ईअं त पोइ सभिनि ॾे वञिणो पवंदो, हा न, असुर हुजनि, भूत हुजनि, प्रेत हुजनि, वेताल हुजनि, कोई बि हुजे, सभिनि ॾे भॻवान खे वञिणो पवंदो। इन करे भॻवान जो वचन आहे कि तूं मूंखे पुकार, आवाज़ ॾे त मां अचां, कोई बहानो खपे। सच तो ये है कि तूने बुलाया नहीं और बिन बुलाए कभी मैं भी आया नहीं, तूने श्रद्धा से मुझको खिलाया नहीं, मैं तो विदुरानी के छिलके तक खा गया। हाँ? उतरा सागर में जो उसको मोती मिले, खोज की जिसने मेरी मुझे पा गया, नुक्ताई शंकावादी को मैं ना मिला, मुझे तो भिलनी का भोलापन भा गया। आहा, भगवान कंहिं ते रीझंदा आहिनि, भावग्राही जनार्दन, वस्तुग्राही न आहिनि। तव्हां हीरनि मोतियुनि जी खान जो त लक्ष्मी जी त हुनजा चरण थी दॿाए। भॻवान खे छा खपे, तव्हांजो भाव खपे, सिक खपे, प्यार खपे। अखियुनि में ॿ आंसू वही आहे भॻवान जी कथा ॿुधंदे ॿुधंदे, आहा भॻवानु तव्हांजा ऋणी बणी विया। वरी हिन कथा में मूंखे यादि कयो, मुंहिंजे प्रेम में रोई पई। ओहो, भॻवानु लाजवाब थी वेंदा आहिनि। अॼु द्रौपदी माता खे चवनि था वरी तूं पुकारे ते चए थी द्वारका वासिन, छा मां द्वारिका में रहंदो आहियां? न द्रौपदी, मां त तोसां गॾु ई बीठो, बसि तूं कृष्ण चए ऐं मां अॼु ख़बर अथई अॼु मां वस्त्र अवतार वरितो आहे। हा हा, हरि अनंत, त वस्त्र साड़ियूं बि अनंत थी वयूं।